पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी मुल्क में आम चूंडुनि जी तारीख़ जी आजियां कंदे चयो आहे त इलेक्शन कमीशन तरफ़ा आम चूंडुनि जो ऐलान सुठो सवण आहे। पीटीआई समेत समूरनि सियासी पार्टियुनि खे लेवल प्लेइंग फील्ड मिलण घुर्जे। पीपी खे कंहिं बि इलेक्शन में लेवल प्लेइंग फील्ड न मिली आहे। हाणे बि का उम्मीद नाहे। मिसाक जमहूरियत लाइ समूरनि सियासी पार्टियुनि खे पंहिंजो किरदार अदा करणो पवंदो। इसराइली फौज फलस्तीनी जी नस्लकशी करे रही आहे। मुसलमान हुक्मरान भली ख़ामोश हुजनि पर अवाम ख़ामोश नाहे। गैर कानूनी परडेहिनि जी वापसी ते कानून ते अमल ज़रूरी आहे पर इंसानी हक़नि जो ख़्याल रखणो पवंदो। मुल्क में आम चूंडूं 8 फ़रवरी ते थींदियूं। इलेक्शन कमीशन खां पोइ सुप्रीम कोर्ट आम चूंडुनि जी तारीख़ ते ठपो हणी छॾियो। अदालत तरफ़ां मुक़रर तारीख़ ते आम चूंडूं यकीनी बणाइण जो हुकुम। सुप्रीम कोर्ट रिमार्क्स ॾींदे चयो आहे त बेइतमादी रिथ खां पोइ सदर तरफ़ां गैर आईनी तौर असेंबली टोड़ण गद्दारी जे ज़मरे में अचे थो। सदर तरफ़ां इख्तियार न हुअण बावजूद असेंबली टोड़ण जे फ़ैसिले ते हैरत आहे। 8 फ़रवरी ते आम चूंडूं कराइण ते इत्तिफ़ाक़ थी वियो आहे। चूंडुनि जी तारीख़ ते कंहिंखे बि एतिराज़ नाहे। सुप्रीम कोर्ट आम चूंडुनि जी तारीख़ मुक़रर करण में को बि किरदार अदा न कयो आहे। सदर वटि आम चूंडुनि जी तारीख़ ॾियण जो इख्तियार हो जेको इस्तेमाल न कयो वियो। इलेक्शन कमीशन ऐं सदर खे उहो करणु घुर्जे जेको आइन चवे थो। आइन जी भनकड़ी जा संगीन नतीजा निकिरंदा आहिनि। सुप्रीम कोर्ट सदर ऐं इलेक्शन कमीशन जे इख्तियारनि में मुदाख़लत नथी करे सघे। सुप्रीम कोर्ट रुगो मददगार जी हैसियत सां सदर ऐं इलेक्शन कमीशन खे ॻाल्हाइण लाइ चई सघे थी। समूरनि आईनी इदारनि खे मुस्तक़बिल में समझदारी जो मुज़ाहिरो करणु घुर्जे। चूंडुनि जी तारीख़ बाबति मुझारा पैदा कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। डेरा इस्माइल खान में पुलिस वैन वेझो धमाको 6 ॼणा मारिजी विया। 20 खां वधीक ज़ख़्मी। टांग कॾे वटि धमाके में मारिजी वियलनि जा लाश ऐं ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल। निगरान सूबाई वज़ीर फेरोज़ शाह जो चवणु आहे त डेरा इस्माइल खान धमाके में 6 शहरी मारिजी विया ऐं 22 ज़ख़्मी थी पिया आहिनि। धमाके ऐं दहशतगर्दी में मुलविस अंसरनि खे अंजाम ताईं पहुचायो वेंदो। गैर कानूनी तौर तरसियल परॾे जी वापसी जो सिलसिलो जारी आहे। गैर कानूनी तरसियल माण्हू मुख़्तलिफ़ शहरनि मां हिते अची रहिया आहिनि। होल्डिंग सेंटर में सहूलियतूं फ़राहम कयूं पियूं वञनि। कानपुर में इंडस हाईवे ते हथियारबंदनि जी मरीज़ औरत ऐं संदसि वारसनि खां पुरलुट। मुतासिरनि जो एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो ट्रैफ़िक मुअतल। मुतासिरनि जो चवणु आहे त पुलिस जी नाइली सबबि ॿिनि हथियारबंदनि औरतुनि ऐं ॿारनि ते तशदुद करे पुरलुट कई। पुरलुट में मुलविस वापदारनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वञे। करमपुर भरिसां 2.5 महीना अॻु अगवा थियल फैसलाबाद वासी नौजवान बाज़ियाब। पुलिस जो चवणु आहे त मोहम्मद अमीन पंजाबी खे ऑपरेशन दौरान बाज़ियाब करायो वियो आहे। मीरवा गोरचाणी में वाटर सप्लाई जे तलाउनि मां हिक ॼणे जो तशदुद लाश हथ। पुलिस लाश अस्पताल मुंतक़िल करे छॾियो। सुञाणप न थी सघी।